अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा सावल खान चाकर खान खे राज़ी करण में कामयाब थी वेंदो। छा चाकर खान सावल खां हक़ीक़त पुछण जी कोशिश कंदो। छा रोंडो आख़िरकार हाणे जाबिर खान सां मिलंदो। छा जाबिर खान हाणे आख़िरकार रोंडे खे पंहिंजी हर कम लाइ इस्तेमाल कंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ टाइम वेस्ट करण पिया करायूं, हलो था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो चाकर खान जेको आहे सावल खान खां उहे ॻाल्हियूं पुछंदो, मतिलबु त डूंगर खान जी हक़ीक़त पुछंदो सावल खान खां। सावल खान जेको आहे उनखे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो। बहरहाल चाकर खान जेको आहे उनजे ॻाल्हियुनि मथां कॾहिं बि एतबार न कंदो। चाकर खान उनखे साफ़ साफ़ चई छॾियो त अगरि जेकॾहिं तूं अञा बि मूंखे ॻाल्हियूं हक़ीक़त न ॿुधाईंदे त पोइ मां आख़िरकार मजबूर थी करे ऐं तोखे मारे बि सघां थो। सावल खान चवंदो त भले रस चाकर खान, तव्हां मूंखे भले मारे छॾियो, भले मां और जेको आहे तव्हांखे माफ़ आहे। मां न ई इन गुनाह में शामिल आहियां, न ई मां गुनाह कयो आहे। ऐं रावल खान खे मूं ज़हर ॾिनो आहे, में बराबरि जा मुंहिंजा हथ न आहिनि, बल्कि मुंहिंजे पंहिंजे हथनि सां फसाए वियो, न ई डूंगर खान खे मां मारियो हो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रोंडो जेको आहे पंहिंजे पुटनि सां सलाह करे ऐं उन्हनि खे चवी पोइ वञी जाबिर खान सां मिलंदो ऐं जाबिर खान खे चवंदो त हाणे मां तोसां हथ थो मिलायां ऐं तोसां वाइदो थो कयां त सॼी उमिरि तुंहिंजो साथ ॾींदुसि। जाबिर खान चवंदो त रोंडा अगरि जेकॾहिं तूं मुंहिंजो साथ ॾींदे त पोइ हर कमु आसानी थी सघे थो ऐं पोइ असां बस चाकर खान जी मिल्कियत मथां बि कब्ज़ो करे सघूं था ऐं उनजा कमदार बि थी सघूं था। रोंडो चवंदो त जाबिर खान बस तव्हां रुगो मूंखे इहा हक़ीक़त ॿुधायो त मूंखे करणो छा आहे। जीअं हाणे मूंखे तव्हां चवंदो मूंखे उहो ई करणो पवंदो। जाबिर खान चवंदो त बस हाल ई फ़िलहाल तूं 2-3 ॾींहं सब्र कर त ॾिसूं चाकर खान आख़िरकार सावल खान खे कहिड़ी तो सज़ा ॾे, सावल खान लाइ आवाज़ उथारे थो या न। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो जाबिर खान वारा जेको आहे नौकिराणी खे हाल ई फ़िलहाल 2-3 ॾींहं छॾे ॾींदा। नौकिराणी मथां छो जो उन्हनि जो बर हरगिज़ न आहे, जे करे हू हाल ई फ़िलहाल नौकिराणी खे मारण जी कोशिश कंदा। बहरहाल हाल ई फ़िलहाल न मारे सघंदा। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, असांखे पसंदि असांखे ॾींदा। हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।